सोसाइटी में हिकिड़ो वण काछी गॾु थिया आहियूं। असांजी 1 पॉइंट हिकिड़ी एजेंडा रही आहे तरक़ी खुशहाली सियासत मज़हब खां बलातर थी हटी करे। हिते ब्रिटिश हिकिड़ो वॾो इंटरनेशनल शहर आहे। हिते मुख़्तलिफ़ जीअं असां माइग्रेट करे आया आहियूं कंहिं शहर मां, पोइ अची हला पढ़ण वेठा आहियूं। हिकिड़ो तव्हांखे कंहिं तरक़ियाती मंसूबे लाइ गॾु थियणो पवंदो। साहबी हुजनि, उस्ताद हुजनि, सादात हुजनि, ॿी के बि कास्ट वारा न थिया, बाबा तरक़ीअ लाइ क्रेडिट खां हटी करे गॾु आवाज़ु उथारणो पवंदो। ॿियो जेको असां तव्हां जी अटेंडेंस वरिती आहे, ही हिकु वॾो मैसेज आहे त पाण इन पब्लिक स्कूल लाइ सभु आला नवां आला पुराणा हुजे, असां नवां पुराणे में तफ़ावत कोन रखंदा आहियूं। हाणे सभु पाण गॾु थिया आहियूं। असांजी सिविल सोसाइटी जेका सिंध आहे, सा असांजी सॼी सिंध में कमु करणु चाहे थी। असां वटि वसाइल कोन, अलाह चाहियो त असां ज़िले ताईं निकिता आहियूं, पोइ सिंध ताईं वेंदासीं। पर हाणे मेन जेको रोल आहे सो तव्हांजो, तव्हांजे एलियान जो आहे। साईं शाह साहिबु वेठा आहिनि, गागन साहिबु वेठो आहे, गुलमन साहिबु ॿिया प्रोफेसर साहिब वेठा आहिनि। उहो हिननि जो रोल इहो आहे, जीअं हिन सॼ ते सॾु थिया आहिनि, ही तमामु हिकिड़ो वॾो मैसेज आहे। असीं उम्मीद आहियूं त सदर पाकिस्तान, चीफ मिनिस्टर पाकिस्तान आर्मी हिन ते एक्शन वठंदी ऐं हीउ स्कूल असांखे मुकमल कराए कराए